औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर इल्मी सनफ़। काफ़ी वक़्त खां पंहिंजा लेक्चर हलनि पिया इल्मी सनफ़ ते। उन्हनि खां पोइ अॼु जो पंहिंजो टॉपिक ऐं लेक्चर आहे लोक कहाणियूं ऐं किस्सो। लोक कहाणियुनि खे इंग्लिश में फोक स्टोरीज़ चइबो आहे, किस्सो को फेबलियोस चइबो आहे। ठीकु आहे, हाणे हिननि खे डिस्कस कंदासीं, मतिलबु हिननि टॉपिकनि खे ॿिन्ही खे डिस्कस कंदासीं। लेक्चर जो पहिरियों पार्ट, लोक कहाणियूं फोक स्टोरीज़। लोक कहाणियूं लोक अदब जो अहम हिसो आहिनि, जिन में इंसानी गिरोह जूं मजमूई तरह दुनिया जे सभिनी क़ौमुनि जे पुराणनि आसारनि जा दास्तान ऐं दस्तावेज़ हूंदा आहिनि। लोक कहाणी मतिलबु तव्हां लफ़्ज़ मां ई सुञाणो त माना पुराणे दौर जी, अॼु खां काफ़ी पुराणे दौर जी ॻाल्हियुनि या किसनि या वाक़िअनि जे बारे में ॻाल्हि का ॿुधाए या लिखात में हुजे, उनखे लोक कहाणी चइबो आहे। छाकाणि त उन्हनि सां इंसान ज़ात जे कंहिं ज़माने जे रीतियुनि रस्मुनि रवाजुनि भरमनि वसूसनि ऐं नफ़्सियाती लाड़नि ऐं उन्हनि जे ज़हनी उर्तका जे तारीख़ जी ख़बर पवे थी। सिंधी लोक अदब इश्किया, नीम इश्किया, रज़मिया दुनिया जे ॿियनि बि लोक कहाणियुनि सां मालामाल आहिनि, जंहिंमें ससुई पुनू, उमर मारी, लीला चनेसर, सुहिणी मिहार, मुमल राणो, दोदो चनेसर, मोरड़ो मीरबर ऐं मांगर मच वग़ैरह सिंध जूं लोक कहाणियूं आहिनि। हिन लेक्चर जो पार्ट ॿियो, किस्सो। किस्से खे इंग्लिश में फेबिलिया चइबो आहे। किस्से जो प्लाट पेचीदा ऐं मुंझियल हूंदो आहे, लेकिन उन पेचीदगीअ में दिलकशी हूंदी आहे। किस्से में माहौल अजनबी ऐं ओपरो हूंदो आहे। ख़याली वाक़िअनि खां अलावा हिन में अजीब दुनिया जहिड़ोकि देव परियूं कोह काफ जी तख़ील वारी दुनिया हूंदी आहे। किस्सनि जा किरदार फ़क़्ति इश्किया, रज़मिया, सुठाई ऐं बदकारी ते मुश्तमिल हूंदा आहिनि। किस्सनि में किरदार हमेशह माफ़ूक़ुल फ़ितरत मेटाफ़िज़िकल हूंदा आहिनि। किस्सनि में नमूदार थींदड़ वाक़िआ हमेशह ग़ैर फ़ितरी हूंदा आहिनि, जंहिंमें अलफ़ लैला दास्तान, अमीर हमज़ा, चार दरवेश, तोते नामोर, सैफ़ुल मलूक, आतमताई, गुल बकावली बि या केतिरा ई इश्किया ऐं रज़मिया किस्सा ऐं दास्तान वग़ैरह रहिया आहिनि। ही सभु किस्सनि जे हिसे जूं कुझु शयूं या कुझु वाक़िआ लिखियल आहिनि, जेके किस्सा सॾाइनि था। लोक किस्सनि में उमर मारी, सुहिणी मिहार, मुमल राणो वग़ैरह शामिल आहिनि। इहो अॼु जो पंहिंजो टॉपिक मतिलबु कहाणियूं, लोक कहाणियूं ऐं किस्सा। ठीकु आहे, उमेदु आहे त तव्हांखे मतिलबु मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। जेकॾहिं न आई हुजे त तव्हां मूंखे कमेंट्स में या व्हाट्सअप नंबर बि ॾिनल आहे, तव्हां उन ते मूंखां राब्तो करे सघो था। महिरबानी। उमेदु आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।